सिंधु देश मुक़दर साईं GM सैद रहबर। दोस्तों ऐं साथियों, जीअं त अवां सभिनि क़ौमी कारकुननि खे इहा ॼाण आहे त ही जनवरी जो महीनो हर साल जीअं सिंध जे उन रहबर साईं GM सैद जे नाले सां क़ौमी कारकुन ऐं सिंध जो पढ़ियल लिखियल बाशऊर तबिको मनसूब कंदो आहे, जंहिं सिंध जी बका ऐं आज़ादीअ जी जिदोजहद लाइ असां सभिनी सिंधी क़ौम खे हिकु थी आज़ाद वतन लाइ जिदोजहद करण जो दर्स ॾिनो। अॼु 121 साईं जी सालगिरह आहे हिन 17 जनवरी ते, ऐं जीअं ई हीउ महीनो स्टार्ट थियो आहे या उन खां अॻु में त रियासती इदारनि जे पारां कुझु माण्हुनि रियासत जी दलाली कंदे साईं GM सैद ऐं उनजे फ़िक्री पोइ लॻनि जे लाइ मोहतरम साईं आरिसर साहब हुजे, बशीर ख़ान कुरैशी हुजे या ॿिया हुजनि, उन्हनि जे लाइ घटि वधि ॻाल्हाइण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। सो असुल में इहे सभु शयूं जेके आहिनि इहे हिकु प्री प्लान तहत माण्हुनि ताईं पहुचायूं वञनि थियूं, पर सिंध जो बाशऊर नौजवान, क़ौमी तहरीक जो बहादुर कारकुन ऐं सिंध जो घणो घुरो ऐं पढ़ियो लिखो माण्हू, दानिश्वर, अदीब, लेखक, वकील, उस्ताद जेके बि हिन समाज जो हिसो आहिनि, उहे उन्हनि माण्हुनि खे चङी रीति सुञाणनि था। उन्हनि जो माज़ी छा हो, हाल में कीअं हलनि था, मुस्तक़बिल लाइ छा था सोचनि। सो उन सभिनि शयुनि ते ध्यानु ॾियण जे बजाए या उन्हनि ते तनक़ीदी जाइज़ो वठण जे बजाए या उन्हनि खे जवाबु ॾियण जे बजाए फोकस साईं GM सैद जी सालगिरह खे करणु घुरिजे। सन जेको सिंध जो सियासी काबो आहे, उन जे लाइ सॼी क़ौमी तहरीक जे वर्करनि खे, समूरे क़ौमी तहरीक जे वर्करनि खे जेके बि हिन ॻाढ़े झंडे ऐं साईं GM सैद जे फ़िक्र सां लाॻापियल आहिनि, उन्हनि खे हिन सालगिरह जे मौक़े ते भरपूर शिरकत जी दावत ॾिजे थी। असांजूं भेणूं, असांजूं मावरूं, असांजूं नंढड़ियूं अदड़ियूं, असांजा भाइर जेके बि क़ौमी तहरीक सां लाॻापियल माण्हू आहिनि या क़ौमी तहरीक खां ॿाहिरि वेठल क़ौमी सोच रखंदड़ माण्हू आहिनि, तिन सभिनि खे पंहिंजी फैमिलियुनि समेत 17 जनवरी ते सिंध जे रहबर मोहतरम साईं GM सैद जी सालगिरह जी दावत ॾिजे थी ऐं गुज़ारिश कजे थी त ही साईं GM सैद जी सालगिरह भरपूर नमूने मल्हाइजे ऐं सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾिजे त असां सभु हिकु आहियूं ऐं साईं GM सैद जे उन सिंधु देश जी ॻाल्हि खे अॻिते खणी हलण लाइ सभु गॾु थिया आहियूं। अचो त हीअ सालगिरह इन नारे जे हेठि मल्हायूं, न खपे न खपे पाकिस्तान न खपे, ड्राहींदासूं पाकिस्तान ड्राहींदासूं ऐं ठाहींदासूं सिंधु देश ठाहींदासूं। सिंध जे वाहिद मसइलनि जो, सभिनि मसइलनि जो वाहिद हल सिंधु देश जी आज़ादी सां आहे। अॼु ताज़ो पाणी जे केनालनि जो मसइलो आहे, उन खां पहिरियां सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन अलाट करे फ़ौजनि जे हवाले करण वारो मसइलो हुयो।
कल्ह कालाबाग डैम जो मसइलो हो, उन खां पोइ थल कैनाल जो मसइलो थियो। इहे मसइला हुननि जी पेटी में भरिया पिया आहिनि। हिकिड़ी पेती आहे जंहिंमें हुननि जा मसइला उहे ठहिया ठुकिया पिया आहिनि। ऐं हिकिड़े मसइले में जेकॾहिं जिंदु छॾाए ऐं सिंधी माण्हू ॿाहिरि जॾहिं बीहनि था त असां हीअ जिदोजहद कईसीं, हीअ मसइलो हल थियो, त वरी ॿियो मसइलो उहो असांजे कंध में विझी छॾनि था ऐं वरी उन मसइले खे खणी असां पूराओ करण जे चकर में ऐं ख़तमु कराइण जे चकर में जिदोजहद था कयूं। ऐं उन जा रियासत जा जेके साथारी आहिनि, जेके उन्हनि जे इशारे ते हुकूमतूं बि ठाहिनि था ऐं हुकूमतनि जा साथारी बि रहनि था, पोयनि 20 सालनि खां वठी 17-18 सालनि खां वठी हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे। पर असेंबलियुनि मां ठाराह बि पास कराईंदा, तव्हांजे लाइ कॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कंदा त उन में सिंध 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 बि कंदा, ॾाढी तव्हांखे शेरो शाइरी बि ॿुधाईंदा। पर मक़सदु हुननि जो इक़्तिदारु आहे। इहे हुननि जा सिर्फ़ु हरबा आहिनि जेके इस्तेमालु करे माण्हुनि खे, असांजे अॿोज सिंधी माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जी नाकाम कोशिशि था कनि। पर अॼु जेको डिजिटल सोशल मीडिया जो दौरु आहे, इन में सिंधी माण्हू इहे सभु शयूं सम्झनि था। अचो ख़ौफ़ मां निकिरो ऐं साईं GM जे सालगिरह में भरपूर शिरकत करे दुनिया खे इहो पैगाम ॾियो त असां सभु हिकु आहियूं ऐं साईं GM जे नज़रिए हेठि सिंधु देश जी आज़ादी जे लाइ जिदोजहद कयूं था। इन सां गॾोगॾु ऐं सभिनि क़ौमी तहरीक जे उन्हनि पार्टियुनि खे जेके ॻाढ़े झंडे खे पंहिंजो क़ौमी झंडो सम्झनि थियूं ऐं साईं GM खे पंहिंजो रहबर तस्लीम कनि थियूं, उन्हनि खे बि ऐं दावत ॾियां थो त अचो त सन में हिकु गॾिजी वॾो प्रोग्राम साईं GM जे नाले सां सालगिरह जे हवाले सां कजे। असांजी पार्टी GA सिंध मुत्तहदा महाज़ अवां सां गैर मशरूत तौर ते उन जलसे में गॾु आहे। असांजी का बि शर्त शरूत कोन्हे का, सिर्फ़ु इहा ई ख़्वाहिश आहे असांजी त क़ौमी तहरीक जूं जेके बि धुरियूं आहिनि, साईं GM जा जेके बि पोइ लॻनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि में जेके वेठा आहिनि या जेके अॻुवाणी कनि था, उहे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी हिकिड़ो जलसो कनि, हिकिड़े ई नारे हेठि त पाकिस्तान न खपे, ड्राहींदासीं ड्राहींदासीं पाकिस्तान ड्राहींदासीं, ठाहींदासीं ठाहींदासीं सिंधु देश ठाहींदासीं। इन्हनि ॿिनि जुमिलनि ते असां पंहिंजूं सभु उहे शर्त शरूत जेके बि हूंदा आहिनि उहे ख़तमु कयूं था। अचो तव्हां अॻुवाणी कयो, तव्हां जूं तकीरूं हुजनि, असां हेठि कारकुन थी तव्हांखे ॿुधंदासीं। पर शर्त इहो आहे त इन नारे हेठि ड्राहींदासीं ड्राहींदासीं पाकिस्तान ड्राहींदासीं, ठाहींदासीं ठाहींदासीं सिंधु देश ठाहींदासीं, ॿी का बि शइ न हूंदी। जेसि ताईं सिंधु देश जी आज़ादी जे लाइ खुलियल तौर ते इज़हार करे सॼी दुनिया खे नथा ॿुधायूं, तेसि ताईं दुनिया बि असां सां इन सॼे मामले में कनेक्ट थियण लाइ तयारु कोन्हे का। उते बि खोड़ सारा सवाल थियनि था, जेकॾहिं दुनिया में किथे को पैगाम पहुचे थो, किथे सिंधी नौजवान वेठा आहिनि, किथे कंहिं पार्टी जी लीडरशिप वेठी आहे ऐं उते वेही जॾहिं सिंधु देश जी ॻाल्हि ते डिबेट थिए थी, त सभ खां पहिरियों सवाल इहो थो अचे त भला जेके GA सिंध जो झंडो इस्तेमालु कनि था उहे बख़ैर गॾु छो नथा थियनि। अचो त इन नारे हेठि पाण गॾियल तौर ते साईं GM जी 121वीं सालगिरह भरपूर जोश ऐं जज़्बे सां, भरपूर तयारी सां, बेबाक थी करे, हिन ख़ौफ़ जे दायरे खां ॿाहिरि निकिरी करे पाण सभु दोस्त गॾिजी बीहूं ऐं उन्हनि दोस्तनि खे बि आउं दावत ॾियां थो जेके सिंधु देश जे जिदोजहद में
कंहिं बि पार्टी सां लाॻापियल न आहिनि, पर दिली तौर ते साईं जी एम सैद सां मुहबत, उन जे नज़रिए सां मुहबत कनि था। मुख़्तलिफ़ शोबनि में वेठा आहिनि, के उस्तादनि, के वकीलनि, के दानिश्वरनि, के इंजीनियरनि, के सहाफ़ियनि। उन्हनि सभिनि खे बि इहा गुज़ारिश कजे थी त पंहिंजे पंहिंजे हल्के में इन हवाले सां दोस्तनि ताईं इहो मैसेज पहुचायो ऐं उन्हनि खे इहा दावत ॾियो त कहिड़े बि तरीक़े सां सन में अची साईं जी एम सैद जी 121वीं सालगिरह में शिरकत कयो, भरपूर शिरकत कयो, त उन्हनि माण्हुनि खे इन शइ जो जवाबु मिले जेके साईं जी एम सैद खे ऐं उन जे नज़रिए खे मुतज़ाद करण जी कोशिशि कनि था, चंद टकनि जे एवज़, चंद मरायतुनि जे लालच में। सो असां वधीक उन्हनि ते तनक़ीद बि कोन कंदासीं, न उहे एतिरा असांजे लाइ अहम आहिनि त असां उन्हनि ते वेठा ॻाल्हायूं, पर एतिरो ज़रूरु चवंदासीं जेके साईं जी एम सैद खे मुतज़ाद करण जी कोशिशि कनि था, उन्हनि खे हिकिड़ो ई जवाबु इहो हुजणु घुरिजे त साईं जी सालगिरह जे ॾींहुं सॼी सिंधी क़ौम जा नौजवान, दानिश्वर, वकील, उस्ताद, भेनरूं, अंबड़ियूं, अदड़ियूं, सभु जो सभु शरीक थी उन्हनि खे पंहिंजे उन हरकत जो अहिड़ो मुंहुं तोड़ जवाबु ॾियो जो आईंदा अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करण खां अॻु में हू 100 दफ़ा सोचनि। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। आउं तव्हांजो पंहिंजो दोस्त लाला असलम पठान, सीनियर वाइस चेयरमैन GS मुतहदा महास, सिंधु देश मुक़दरा, साईं जी एम सैद रहबरा।